सब्सक्राइब कीजिए मेरे चैनल को और घंटी के निशान पे क्लिक कीजिए ताकि आने वाली मेरी हर नई वीडियो से आप बाखबर रह सकें। दोस्तों तव्हांखे करणो छा आहे, तव्हांखे प्ले स्टोर ते हिकु एप्लीकेशन डाउनलोड करणी पवंदी जंहिंजो नालो आहे पिक्सल ऐप, जेका तव्हां हिन वक़्तु मुंहिंजी मोबाइल स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। सभ खां पहिरीं तव्हांखे इनखे डाउनलोड करणो आहे, या तव्हांखे प्ले स्टोर खां आसानी सां मिली वेंदी। इनखे तव्हां पिक्सल ऐप जे नाले सां सर्च करे डाउनलोड करे सघो था। सभ खां पहिरीं मां हिनखे ओपन थो कयां। ओपन करण खां पोइ कुझु हिन तरह जो हिनजो इंटरफेस आहे, जो तव्हांखे न्यू टेक्स्ट जो जेको नज़र अची रहा है। कुछ अखर इनके तव्हांखे हिते मथे डिलीट करे छॾिणो आहे। डिलीट करण खां पोइ तव्हांखे हिते 3 लाइनुनि ते मथे क्लिक करिणो आहे। इन खां पोइ इमेज साइज़ ते लिखिणो आहे। हिते तव्हांखे हिकिड़ी जेका आहे उहा साइज़ हिनजी सेट करणी आहे। हीअ जेका आहे 1280 आहे, तव्हांखे हीअ 1280 रखणी आहे। ऐं हेॾो जेका आहे हाइट जेका आहे हिनजी उहा तव्हांखे 1600 रखणी आहे। मां हिनखे डिलीट थो कयां, हिनखे 1600 रखणी आहे। 1280 ऐं 1600 जेका हाइट आहे उहा 1600 लिखणी आहे। ॿी जेका वेकर आहे हिनजी उहा 1280 लिखणी आहे। इन खां पोइ तव्हांखे हिन ते ओके करे छॾिणो आहे। ओके करण खां पोइ तव्हांखे फुल स्क्रीन में मतिलबु अची वेंदो, ठीकु आहे। उन खां पोइ तव्हांखे हीअ जेको ऑप्शन नज़र अची रहियो आहे, इन ऑप्शन ते हिन ऑप्शन ते तव्हांखे हणिणो आहे। हिते तव्हांखे कलर कोई बि हिते जेकॾहिं रखणु चाहियो था त उहो तव्हां रखी सघो था। मां हिन जो कलर हीअ थो रखां, ठीकु आहे। इन कलर रखण खां पोइ वरी मां हिन जो थोरो कलर चेंज कयां थो। तव्हांजी मर्ज़ी आहे, कहिड़ो बि कलर रखी सघो था। मां हिन जो हीअ कलर थो बीहारियां। ओके, ठीकु थी वियो। उन खां पोइ तव्हांखे हिते प्लस जो जेको ऑप्शन नज़र अचे, हिन खां पोइ तव्हांखे तस्वीर खणणी आहे। तस्वीर जेके आहिनि ईद मुबारक पोस्टर, सभ खां पहिरीं मां उहे थो खणा। इहे तव्हांखे किथां डाउनलोड करणी आहे उहे मां तव्हांखे ॿी वीडियो में ॿुधाईंदुसि त हीअ तस्वीरूं किथां डाउनलोड। दोस्तों मां तव्हांखे ॿी वीडियो में ॿुधाईंदुसि उहे हिते तव्हां किथां डाउनलोड करे सघो था। तव्हांखे हिनखे नंढिड़ो करे हिते कुंड ते बीहारे छॾिणो आहे, ठीकु आहे। हिन ते खे कुंड ते बीहारे छॾिणो आहे। हिनखे वरी थोरो हिते होॾे करिणो आहे। ये जेके पिक्सल ऐप आहिनि, हिन में तव्हांखे तमामु घणी आसानी मिलंदी हिनखे बीहारण जे लाइ। मां जेको वग़ैरह जेका पिक्चर ठाहींदो आहियां हिन ते ठाहींदो आहियां। हिनखे वरी हिते कॉपी करे वरी हिते बीहारे छॾिणो आहे, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ वरी तव्हांखे ॿी हिकिड़ी तस्वीर खणणी आहे, जेका हिन जे विच में बीहारणी आहे। उहे तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त उहे किथां डाउनलोड थींदियूं आहिनि ॿी वीडियो में। त जी दोस्तों, ये तव्हांखे हिते विच में बीहारणी आहे, ठीकु आहे। हिनखे थोरो वॾो करे विच में बीहारणी आहे। हिननि ॿिनि तस्वीरुनि जे विच में बीहारणी आहे। थोरो हिनखे हेठि करे छॾिजो। उन खां पोइ तव्हांखे हिन ते वञिणो आहे। एरियस कलर जो जेको हिन जो बैकग्राउंड आहे अछो, इहो ख़तमु थी वञे। हिनखे हणंदो हिन जेको बैकग्राउंड आहे उहो अछो ख़तमु थी वेंदो, ठीकु आहे। हिन जो बैकग्राउंड ख़तमु थी वेंदो। हाणे तव्हांखे हिनखे कोई बि कलर ॾियणो आहे। मिसाल तौरु हिन ते वञी हिन जो कलर कहिड़ो बि तव्हां रखणु चाहियो था उहो रखी सघो था। फ़िलहाल मां हिनखे वाइट थो करे छॾियां। उन खां पोइ वरी तव्हांखे प्लस जे ऑप्शन ते वञिणो आहे। हिते तव्हांखे पंहिंजी तस्वीर सिलेक्ट करणी आहे। तव्हां जेका जी तस्वीर जेका रखणु चाहियो था तव्हां पंहिंजी, उहा तव्हांखे तस्वीर खणणी आहे। मां हिते पंहिंजी हीअ तस्वीर थो खणा। हिनखे हिते बीहारियां थो। त जी दोस्तों, हिनखे तव्हांखे सभिनी खे हिननि खे लॉक करे छॾिणो आहे। हिते मथे हणंदा त हिते तव्हां सभिनी खे लॉक करे छॾिणो आहे, जीअं हिननि खे वरी तव्हां थिड़ी न वञनि। उन खां पोइ वरी तव्हांखे प्लस जे ऑप्शन ते वञिणो आहे। हिते टेक्स्ट ते वञिणो आहे। टेक्स्ट ते वञण खां पोइ हिनखे डिलीट करिणो आहे जेका आहे। उन खां पोइ तव्हां हिते जेको कुझु लिखणु चाहियो था उहो लिखी सघो था। मां हिते लिखां थो त जी दोस्तों, जीअं मां हिते लिखियो आहे, जेको न कुझु मिलंदो सभिनी मुस्लिम भाइरनि खे दिली ईद मुबारक। तव्हांखे जेको कुझु लिखिणो आहे, जंहिं हिसाब सां तव्हां ईद मुबारक ॾियणु चाहियो था उहो तव्हां लिखिणो आहे। उन खां पोइ तव्हांखे एज ऑप्शन ते वञिणो आहे। हिते तव्हांखे ए बी फॉन्ट ते वञिणो आहे। ए बी फॉन्ट ते वञी करे हिते तव्हांखे कोई बि फॉन्ट सिलेक्ट करिणो आहे। मिसाल तौरु जीअं मां हे फॉन्ट सिलेक्ट कयो आहे। तव्हांखे कोई बि फॉन्ट सिलेक्ट करिणो आहे जेको तव्हांखे पसंदि अचे। उन खां पोइ हिननि खे वॾो करे हिते छॾिणो आहे। हिननि खे पोइ तव्हांखे कलर ॾियणो आहे। कलर कोई बि तव्हां ॾेई सघो था, तव्हांजी मर्ज़ी आहे। मां हिनखे ॻाढ़ो कलर थो ॾियां। उन खां पोइ स्टोर की ते वञिणो आहे। हिते तव्हांखे हिन जेका बॉर्डर लाइन आहे उनखे कलर ॾियणो आहे। मां हिनखे वाइट कलर थो ॾियां। उन खां पोइ शेडो ते वञिणो आहे। शेडो ते तव्हां हिन ते कोई कलर ॾेई सघो था। मां हिनखे ब्लैक कलर थो ॾेई छॾियां, ठीकु आहे।
बाद में तव्हांखे थोरो हिनखे वॾो करे ठीकु आहे, हिते हिनखे हिते लॉक करे छॾिणो आहे। वीडियो काफ़ी थोरी वॾी थी सघे थी, इन करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा त पोइ तव्हांखे सम्झ में ईंदी, हूअं न त तव्हांखे सम्झ में कुझु न ईंदो। उन खां पोइ तव्हांखे वरी बि फ्रॉम गैलरीअ ते वञिणो आहे। गैलरीअ ते वञी करे पोइ तव्हांखे हिते वरी मतिलबु ईद नमाज़ जे हवाले सां कोई बि पिक्चर हितां तव्हां सिलेक्ट करे सघो था। तव्हां कोई पिक्चर सिलेक्ट करे सघो था। जी मां हिन पिक्चर खे सिलेक्ट थो कयां। बहरहाल तव्हां जेका पिक्चर रखणु चाहियो था उहा सिलेक्ट करे सघो था। मां हिनखे इहे हिते करे रखां थो। ठीकु आहे, हिनखे बि तव्हांखे हिते लॉक करे छॾिणो आहे। हिन खां पोइ तव्हांखे हाणे पंहिंजो नालो लिखिणो आहे। तव्हां पंहिंजो कोई बि जेको तव्हांजो नालो आहे उहो लिखी सघो था। मां हिते पंहिंजो नालो थो लिखां, मोहम्मद हनीफ शर। हिन खां पोइ ओके ते वञिणो आहे। ओके ते वञण खां पोइ मां हिन नाले खे वॾो थो कयां। हुन खां पोइ मां एबी फॉन्ट ते वेंदुसि। एबी फॉन्ट ते वञण खां पोइ माय फॉन्ट में ते तव्हां कोई बि फॉन्ट रखी सघो था जेको मूंखे पसंदि आहे। मां फॉन्ट रखां, मां ही फॉन्ट थो रखां। ही फॉन्ट किथां डाउनलोड थींदा आहिनि, मां बि ही तव्हांखे ॿी वीडियो में ॿुधाईंदुसि फॉन्ट डाउनलोड थियण जो तरीक़ो। तव्हां नओं पिक्सल ऐप डाउनलोड कंदा त हिन में पंहिंजा फॉन्ट हूंदा, या जेके माय फॉन्ट आहिनि उहे हिन में न हूंदा। मां हिनखे ही कलर थो ॾियां। उन खां पोइ स्टोर ते वञिणो आहे। वरी जेका बॉर्डर लाइन आहे उनखे कलर ॾेई छॾियो। उन खां पोइ वरी शेडो ते हिनखे मां वाइट कलर ॾींदुसि। ठीकु आहे, फ़िलहाल मां ही तव्हांखे तकड़ में ठाराई आहे, इन करे जीअं तव्हांजो घणो टाइम वेस्ट न थिए, इन करे मूं अहिड़ी हिन तरह जी पिक्चर ठाही आहे। बहरहाल हिन खां तव्हां सुठी ठाहे सघो था, बहितरीनु ठाहे सघो था, पर तव्हांखे सम्झणो पवंदो हिन पिक्सल ऐप खे, ऐं हिनखे सम्झणो पवंदो हर शइ खे। तो दोस्तों ये अॼु जी वीडियो पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, कि मुंहिंजी हर नई वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुची सघे। मिलंदासीं कि नई वीडियो में।